अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां फराज शाह। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी चयो आहे त हुकूमत प्रोटेक्टेड सार्फिन लाइ बिजली सब्सिडी ख़त्म न पई करे। प्रोटेक्टेड सार्फिन जी तादाद 4 सालनि में 95 लख खां बि वधी 2 करोड़ 15 लख थी चुकी आहे। हिन वक़्तु 2 करोड़ 95 लख 70 हज़ार यानी 86% घरेलू सार्फिन खे सब्सिडी फराहम कई पई वञे। बिजली सब्सिडी जो हजम 199 अरब खां वधी 423 अरब ताईं पहुची वियो आहे। पंहिंजे बयान में वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी चयो आहे त ज़रई ऐं घरेलू शोबे खे 527 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी पई वञे। QR कोड सिस्टम ज़रिए अहल सार्फिन खे बिना देर सब्सिडीअ जी फराहमी जारी रहंदी। सब्सिडी सिर्फ़ अहल सार्फिन ताईं पहुचाइण लाइ रजिस्ट्रेशन निज़ाम मुतारिफ़ करायो वियो आहे। अहल सार्फिन के बिना देर सब्सिडी की फराहमी जारी रहंदी। सब्सिडी सिर्फ अहल सार्फिन लाइ पहुचाइण लाइ रजिस्ट्रेशन निज़ाम मुतारिफ़ करायो आहे। लाड़काणे में जो पुराणे तकरार तां हथियारबंदनि जो घर ते हमिलो, माउ धीउ समेत 4 ॼणा क़तल। सिंधु ग्रीन कॉलोनी में जवाबदार बंद अली मुखेरी जे घर में दाख़िल थी हथियारनि जा मुंह खोले छॾिया। फायरिंग में 55 वरनि जी मसमात ज़रीना, संदसि पुट 36 वरनि जो ज़मीर मुखेरी, 28 वरनि जो रोशन अली ऐं 26 वरनि जी धीउ साइमा मुखेरी मारिजी विया। गोलियूं लॻण करे घर धणी बंद अली मुखेरी 6 वरनि जी ॾोहिटरी समेत सख़्त ज़ख़्मी। लाड़काणे में पसंद जो पाणो कंदड़ जोड़ो कार ऐं इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल। इलाहाबाद थाणे जे हद में जवाबदार पसंद जो पाणो कंदड़ धीउ फिरदोस उनड़ ऐं उन जे मुड़ुस जावेद कोरकाणीअ खे क़तल करे छॾियो। ॿिटो क़तल करण बाद जवाबदार परियल उनड़ पुलिस वटि पेश। ॾोह जो एतराफ़, मक़तूल जोड़े जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। ओबावड़ो वेझो जवाबदार गोरहारी ज़ाल खे कार ऐं इल्ज़ाम हेठि क़तल करे लाश दरिया में लोड़े छॾियो। कचे जे ॻोठ नूर मोहम्मद शर में 19 वरनि जी हमीदा शर बेदर्दी सां क़तल। वाक़े बाद जवाबदार ख़ादिम हुसैन शर फरार। पुलिस पारां लाश जी ॻोल्हा। सरकार जी फरियाद ते ख़ादिम हुसैन शर, निहाल शर ऐं गुलशेर शर समेत 8 जवाबदारनि मथां केस दाख़िल।